नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पुठियां खां ख़बर ॾींदा हलूं त पूरी सिंध में बरतानी इमदाद इदारे UKAID न्यूट्रिशन इंटरनेशनल तरतीब जे सहकार सां सिंध हुकूमत फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम जो बाक़ायदा आगाज़ करे चुकी है, जंहिंजी शुरूआत कराची ऐं मटियारी जे ज़िलनि मां कई वई आहे। हिन सिलसिले में ग़ज़ाइत जी खोट जो शिकार औरतुनि तोड़े ॿारनि खे विटामिन ऐं मिनरल्स सां भरपूर ग़ज़ाइत वारो कणक जो अटो ऐं खाधे वारो तेल इस्तेमालु करण बाबति अवाम में जागरूकता पैदा करण लाइ डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी जे लतीफ़ हॉल में हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें एडिशनल डिप्टी कमिश्नर वन फुरख शहज़ाद कुरैशी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर वक़ार अंसारी, टिनी तालुक़नि जे असिस्टेंट कमिश्नर सिहत तइलीम खुराक खाते, टाउन इंतज़ामिया, फ्लोर मिल्स मालिकान, दुकानदार तोड़े सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। सेमिनार में तफ़सील ब्रीफिंग ॾींदे फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम जे सूबाई प्रोग्राम मैनेजर डॉक्टर आबिद जलाल अल्दीन शेख ॿुधायो त 2011 में नेशनल न्यूट्रिशन सर्वे जे नतीजे मूजिबि 50% खां वधीक औरतुनि ऐं ॿारनि में ग़ज़ाइत जी खोट हुई, जंहिं सबबि सिंध कुवत मुदाफ़त जिस्मानी तोड़े ज़हनी नशो नमा ते नाकारे असर पइजी रहिया आहिनि। जंहिं बाद 2011 खां 2021 ताईं फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम जी शुरूआत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।